ख़ुदा गुम थी वियो आहे। कुझु ॾींहंनि खां ख़ुदा गुम थी वियो आहे। मुंहिंजो दोस्त आहे, असांजो पाण में झेड़ो बि न थियो हो, बसि बीठे बीठे गुम थी वियो हो। थोरी देरि लाइ मूंखे ख़्यालु आयो हो त ख़ुदा खे पक गुम करे छॾण वारनि खंयो आहे। हुननि वटां मोटी अचणु महाल आहे। ख़ुदा वरी कॾहिं मोटी कोन ईंदो, ऐं जेकॾहिं मोटियो बि त हू मूंखे सुञाणे न सघंदो, हू कंहिंखे बि सुञाणे न सघंदो। खांसि सभु कुझु विसरी वेंदो, खांसि पंहिंजी ख़ुदाई विसरी वेंदी, खेसि पंहिंजो नालो बि यादि न रहंदो। गुम करे छॾण वारनि वटां मोटी अचण खां पोइ अक्सर ईअं ई थींदो आहे। हिकु दफ़े असांजे दोस्त धणी बख़्श दने खे गुम करे छॾियो हुअऊं। माइटनि मिटनि सम्झो त मारे छॾियो अथऊंसि। छा थियो आहे बाबा? क्या हो गया भाई? यार खुदा को तो नहीं ढूंढ रहे उधर कहीं उसको? हिकु दफ़े असांजे दोस्त धणी बख़्श दने खे गुम करे छॾियो हुअऊं। माइटनि मिटनि सम्झो त मारे छॾियो अथऊंसि, पर ओचितो 5 वर्षीअ जे मौक़े ते बिना वाइड़ो पे लॻो ऐं हलियो आयो। मग़फ़िरत लाइ दुआ घुरण वारनि सां गॾु वेही रहियो ऐं हथ मथे करे पंहिंजे लाइ मग़फ़िरत जन्नतुल फ़िरदौस में जाइ घुरण लॻो। सुञाणे वरितऊंसि, घर अंदरि वठी वियसि। हुन पंहिंजी ससु खे पंहिंजी ज़ाल ऐं ज़ाल खे पंहिंजी ससु सम्झो। पंहिंजे सोहरे खे तालिबाननि जो शहीद आज़म ज़ियाउल हक़ सम्झियईं। पंहिंजे सोहरे खे तालिबाननि जो शहीद आज़म ज़ियाउल हक़ सम्झियईं। अॼुकल्ह गिदू बंदर में बंदि आहे ऐं रंगनि जे तफ़ावत में मुंझी पियो आहे। वाङण खे मूरी ऐं मूरीअ खे वाङण सम्झंदो आहे। मूंखे डपु हो त गुम करे छॾण वारे ख़ुदा सां बि धणी बख़्श जहिड़ी तादी न कई हुजऊं। ख़ुदा खां जेकॾहिं अछे ऐं कारे जो फ़र्क़ु विसरी वियो त पोइ कारे कारीअ बदिरां हू अछे अछीअ खे मारे विझंदो। वसवसनि में विफलंदे मूंखे ख़्यालु आयो त ख़ुदा आख़िर ख़ुदा आहे। गुम करे छॾण वारनि खे गुम करे मोटी ईंदो। मूंखां सवाइ रही न सघंदो, मां बि उन खां सवाइ रही न सघंदो आहियां। ख़ुदा मोटी ईंदो। पर मुंहिंजनि मिटनि माइटनि ऐं दोस्तनि ऐं दुश्मननि जो रायो आहे त मूं वारो ख़ुदा मोटी न ईंदो। हुननि मुताबिक़ मूं जंहिंखे ख़ुदा सम्झो आहे सा असुल में स्वर्गवासी गोपाल दास जी आत्मा आहे। स्वर्गवासी गोपाल दास मुंहिंजो हम उमिरि हो। वॾी वईअ में धर्म मटाए मुस्लमान थियो हो। ढिजणो हो, तंहिं करे तूर न करायो हुअईं। नालो रखायो हुअईं ख़ुदा बख़्श, पर सॾिबो खुदू। रोज़े निमाज़ जो पको पाबंद, 5 ई वक़्त मस्जिद में ॾिसबो हो। हिकिड़े ॾींहुं मौलवी साहिबु कुंड पासे वठी वियुसि। चयईंसि, ॿुध ख़ुदा बख़्श, तूं जेसिताईं तूर न कराईंदे तेसिताईं पको मुस्लमान न थींदे। ख़ुदा बख़्श उर्फ़ खुदू कंबी पियो। डपु वराए वियुसि। सोचाईं मज़हब मटाए वरी गोपाल दास थी थो पवां ऐं तूर कराइण खां बची वेंदुसि। दोस्तनि सां सलाह कयईं। दोस्तनि ख़बरदार कयोसि। चयऊंसि मज़हब मटाईंदे त मुर्तद थी मरंदे, वाजिबुल क़त्ल थींदे ऐं मारियो वेंदे। हाणे तुंहिंजी मर्ज़ी, हयाती बचाए या तूर कराए। ख़ुदा बख़्श हयातीअ खे तरजीह ॾिनी। दोस्त खेसि पग ॿधी ॻिचीअ में गुलनि जा हार पाराए हजम ॾे वठी विया।
तेसि ताईं डप में ख़ुदा बख़्श जो अधु साह वञी पेरनि में पियो, कुरीड़े वांगुरु बि कंबियो। दोस्तनि दसे क़ाबू कयुसि, छड़ियूं पियो हयाईं, वीचारे हजम खां भुल चुक थी वई। पाकीअ ख़ुदा बख़्श जो कमु लाहे छॾियो। एॾी ब्लीडिंग थियसि जो अस्पताल खणी वेंदे दम धणीअ ते हवाले कयईं। इन में को शक कोन्हे त ख़ुदा बख़्श जे मरण जो मूंखे ॾाढो ॾुखु थियो हो, पर इहो कतई ग़लति आहे त ख़ुदा बख़्श जो रूह मूंसां लह विचड़ में आहे या मां ख़ुदा बख़्श जे रूह सां लह विचड़ में आहियां। मूं जॾहिं खां होश संभालियो आहे, ख़ुदा मूंसां गॾु आहे। मां जॾहिं रांदीकनि सां रांदि कंदो हुउसि, तॾहिं ख़ुदा मूंसां गॾु वेही रांदीकनि सां रांदि कंदो हो। घिटियुनि में ईटी ॾकर रांदि कंदो हुउसि, मूंसां गॾु घिटीअ में ईटी ॾकर रांदि कंदो हो। स्कूल में, कॉलेज में, यूनिवर्सिटीअ में मूंसां गॾु हूंदो हो। मूंसां गॾिजी सिनेमाउनि में फिल्म ॾिसंदो हो। हीअ उन्हनि ॾींहंनि जी ॻाल्हि आहे जॾहिं सिंध जो मुग़ल आज़म सदर में हिकु सिनेमा ॿाहिरां टिकेटूं ब्लैक में विकिणंदो हो। हीअ उन्हनि ॾींहंनि जी ॻाल्हि आहे जॾहिं सिंध जो मुग़ल आज़म सदर में हिकु सिनेमा ॿाहिरां टिकेटूं ब्लैक में विकिणंदो हो, तॾहिं खेसि शहज़ादो सलीम न ॼाओ हो। मुंहिंजो चवण जो मतिलबु आहे त ख़ुदा मुंहिंजो वहम न आहे, हू आहे। मां हुन खां सवाइ मुकमिल न आहियां, हू मूंखां सवाइ मुकमिल न आहे। मां आहियां त हू आहे, हू न हुजे हा त कुझु बि न हुजे हा। न धरती, न आसमान, न सिज, न तारा, न जबल टकर, झर झंग, न दरिया, न माण्हू, न मिरूं, कुझु बि न हुजे हा। हू आहे त सभु कुझु आहे। ख़ुदा में गुण ई गुण आहिनि, ख़ुदा में गुण ई गुण आहिनि। खेसि कावड़ न ईंदी आहे, खेसि कंहिंखां बदिलो न वठंदो आहे, कंहिंखे ढीजारींदो न आहे, कंहिंखे ख़ौफ़नाक अज़ाबनि जा डप न ॾींदो आहे, कंहिंखे इनामनि इकरामनि जी लालच न ॾींदो आहे, कंहिंखां बलिदान न घुरंदो आहे, कंहिंखे पूॼा पाठ लाइ मजबूर न कंदो आहे। ख़ुदा जे गुणनि जी फ़हिरिस्त तमामु तवील आहे, पर ख़ुदा में एकड़ ॿेकड़ अवगुण बि आहिनि। ख़ुदा कुझु खाई न सघंदो आहे, जीअं ख़ुदा कुझु खाई न सघंदो आहे, न बर्गर न बिरयानी। मतां सम्झो त कुझु खाइण सां ख़ुदा जो हाज़मो ख़राबु थी पवंदो आहे। न न, अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे। हिकु दफ़े मूंसां लाहौर हलियो हो, फजे जी होटल में वेठा हुआसीं। मूं नान पावा वेठे खाधा। ख़ुदा टिक ॿधी मूं ॾांहुं ॾिसी रहियो हो। हिकु गिरह ख़ुदा ॾांहुं वधाईंदे चयुमि, हिकु गिरह खाइण सां मरंदे कोन, मरंदा माण्हू आहिनि। ख़ुदा चयो, मां ख़ुदा आहियां, मां न मरंदो आहियां। पुछियुमि त पोइ पावा छो नथो खाईं? खाईंदा माण्हू आहिनि। मां ख़ुदा आहियां, मां कुझु बि न खाईंदो आहियां। ठीकु आहे, चयुमि, तुंहिंजे हिसे जा पावा मां खाई थो वञा, पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजांइ। ख़ुदा चयो, तूं फजे जे पावनि जूं 10 देगियूं खाई ख़तमु करे छॾ, पर तूं पाकिस्तान जो वज़ीर आज़म थी न सघंदे। हिकु दफ़े मूं ख़ुदा खे मुंझाए विधो हो। खांसि पुछियो हुयुमि, तो 1,24,000 नबी मोकिलिया आहिनि, उन्हनि में हिकु बि नबियाणी न आहे, तो ईअं छो कयो? जवाबु ॾियण बदिरां ख़ुदा हेॾा होॾा ॾिसणु लॻो। मूंखे ख़बर आहे त तो ईअं छो कयो। मूं खेसि चयो, तोखे माउ ऐं ममता जे बारे में का ख़बर ई कोन्हे। मूं ॾांहुं ॾिसंदे चयईं,
मूंसां गॾु रहंदे रहंदे तूं पाण खे ख़ुदा थो सम्झे? चयोमांसि मां ख़ुशि नसीबु आहियां जो ख़ुदा न आहियां। मूंखे हिकु माउ जनमु ॾिनो आहे, तंहिं करे मूंखे औरत जी अज़मत जी ख़बर आहे। चयमि ख़ुदा तूं ॾाढो बदनसीबु आहीं, तोखे कंहिं माउ जनमु ई न ॾिनो, तंहिं करे तोखे ख़बर ई न आहे त हिकु माउ ऐं हिकु माउ जी ममता छा थींदी आहे। ख़बर हुजे हा त 10-15 नबियाणियूं ज़रूरु मोकिले हा। तूं हीअ दुनिया मर्दनि लाइ ठाही आहे, रावणनि ऐं राकासनि लाइ ठाही आहे। ख़ुदा चयो त हिकदमि औरत करे छॾियां। चयोमांसि अहिड़ो कहर न कजांइ, अहिड़ो कहर न कजांइ। हिकदमि चयुमि मूंखे 4 घर वारियूं आहिनि। हिकदमि चयो अहिड़ो कहर न कजांइ, मूंखे 4 घर वारियूं आहिनि ऐं 4 ॿाहिरि वारियूं आहिनि। मां औरत थी पियुसि त अज़दवा जी ज़िंदगी में ख़लल पवंदो, शरई मसइला पैदा थींदा ऐं इस्लामी जमहूरिया पाकिस्तान ख़ुदादाद जे आइन में तरमीम करणी पवंदी। ख़ुदा जो इहो वॾो गुण आहे जो ख़ुदा खे माउ न आहे। ख़ुदा जो इहो वॾो अवगुण आहे जो ख़ुदा खे माउ न आहे। हुनखे कंहिं बि न ॼणियो आहे। ख़ुदा जो हिकु ॿियो अवगुण ॾाढो दुखदायक आहे, जेके ॾुखु ईंदड़ आहे, अफ़सोसनाक आहे। सॼे जग जहान लाइ जोड़ा पैदा कयईं, झिरक लाइ झिरकी, शींहं लाइ शींहण ऐं माण्हुनि ऐं मिरुनि लाइ बि जोड़ा ख़लकिया अथई, पर पाण खे छड़ो छांड रखियो अथई। पंहिंजे लाइ मोनिस पैदा न कई अथई। छड़े छांड खे दुनिया शक जी निगाह सां ॾिसंदी आहे। माण्हू थी दुनिया में अचे हा त ख़ुदा खे रहण लाइ मसवाड़े ते जाइ न मिले हा। गुण एॾा जिन जो काथो ई कोन्हे, पर ख़ुदा जो हिकु अवगुण मूंखे तबाही करे छॾींदो आहे। वेठे वेठे चवंदो आहे घुर घुर, छा घुरिजई? सॼी दुनिया मूंखां घुरंदी आहे, तूं बि घुर। तूं ख़ुदा थी रह, मां चवंदो आहियांसि तूं ख़ुदा थी रह। अॼु इहो चीफ मिनिस्टर न थी, मूंखे तोखां ठीको वठिणो कोन्हे। रुखो जवाबु ॿुधी असुलु कावड़ न ॾींदी अथसि। रुखो जवाबु ॿुधी असुलु कावड़ न ईंदी अथसि। इहा ख़ुदाई वसफ़ आहे जेका असां में न आहे। हिकु दफ़े मंगे पीर जे वाॻुनि वटि बीठा हुआसीं। ओचितो चयईं बालम तूं मूंखां कुझु घुर। घुरी छो नथो? कुझु घुर। मुंहिंजी कल्ह थिड़ी वई। दिलि में आयो त धिको ॾियांसि, भल मांगर मछ खाई छॾियसि। इन खां अॻु जो ख़ुदा खे धिको ॾियां, मां थागो खाई तलाव जे कप ते वेठल अजगर जहिड़नि वाॻुनि जे विच में वञी किरियुसि। इन खां अॻु जो ख़ुदा खे धिको ॾियां, मां पाण वाॻुनि जे विच में वञी किरियुसि। वॻू चुरिया न पुरिया। हैरत थी ख़ुदा खां पुछियुमि ही पत्थर पहाड़नि जेॾा वाॻू एॾा सुस्त छो आहिनि? ख़ुदा वराणियो ही सिंधी वाॻू आहिनि। हिकिड़ी शाम बोट बेसन ते पसार पे कयोसीं। ओचितो ख़ुदा चयो मूंखां कुझु घुर। ॿुधाए छा घुरिजई? चयूं मूंखे कतरीना कैफ़ आणे ॾे। चयूं मां कतरीना कैफ़ ते आशिक़ थी पियो आहियां, मूंखे कतरीना कैफ़ आणे ॾे। ख़ुदा चयो अड़े भूक, हिकु कतरीना कैफ़ लाइ 2 मुल्कनि विच में एटमी जंग कराईंदे छा? ख़ुदा खां पुछियुमि कतरीना कैफ़ जी अहमियत कश्मीर खां वधी वई आहे छा? चई कतरीना कैफ़ लाइ 3 आलमी जंग लॻण जो इम्कान आहे। मां तुंहिंजे लाइ आलमी अमन खे ख़तरे में न विझंदुसि। चयोमांसि तूं बि मूं माण्हूअ सां रही रही चकरबाज़ थी पियो आहीं, ॻाल्हि लमाए वई। उनखां पोइ ख़ुदा वरी मूंखां कॾहिं कोन पुछियो त घुर छा घुरिजई। ऐं उनखां पोइ केतिरनि ॾींहंनि ताईं ख़ुदा मूंखे खांसि कुझु घुरण लाइ न चयो। मां दिलि में ख़ुशि त चिट ॾियारींदड़ ॻाल्हि ख़ुदा खां विसरी वई आहे।
मां दिलि में ख़ुशि त चिड़ ॾियारींदड़ ॻाल्हि ख़ुदा खां विसरी वई आहे, जंहिं ते मूंखे ॾाढी चिड़ ईंदी हुई। घुर, ॿाॾाए, लीलाए, मूंखां कुझु घुर। ख़ुदा जी इहा ॻाल्हि मूंखे बिना न वणंदी हुई, मुंहिंजे इज़त नफ़्स खे मजरू कंदी हुई। हिकु दफ़ो मूंखे एॾी चिड़ अची वई हुई जो विच सदर में रड़ियूं करे चयो हुउमि, मां फ़क़ीर न आहियां, मां पेनू फ़क़ीर न आहियां, मैं भिकारी नहीं हूँ। ॿुधी थो ख़ुदा, मैं तुझसे भीख नहीं मांगूंगा। माण्हुनि जो अंबो गॾु थी वियो, मूंखां सवाइ कंहिंखे बि ख़ुदा नज़र न पियो आयो। हिकु झूने जोगीअ मुंहिंजे कुल्हे ते हथु रखियो ऐं चयो, कौन कहता है कि तुम भिकारी हो, तुमसे कौन कह रहा है कि तुम किसी से भीख मांगो। मूं ख़ुदा ॾांहुं इशारो कंदे चयो, ये कहता है कि मुझसे कुछ मांग, मुझसे कुछ मांग, मुझसे कुछ मांग। मुझे कुछ नहीं चाहिए, मैं भिकारी नहीं हूँ, मैं भिकारी नहीं हूँ। माण्हुनि हेॾां होॾां ॾिठो, चइनि को ॾिसण में कोन आयो। मूंखे मजबूर सम्झी मुंहिंजी हालत मूंखे छॾींदे अफ़सोस कंदे हलिया विया। पर मुंहिंजी ख़ुशफ़हमी देर पा साबित न थी। मुंहिंजी ख़ुशनसीबी देर पा साबित न थी। हिकिड़े दफ़े नामुमकिन खे मुमकिन जे करण लाइ, हिकिड़े दफ़े नामुमकिन खे मुमकिन करण लाइ मां सरहद ओरांगे ॿिए तरफ़ वञी बीठुसि। बबुर आॾो झोल झले बबुर खां ॿेर घुरियमि। तॾहिं ख़ुदा जो आवाज़ु ॿुधुमि, चई बबुरनि खां ॿेर थो घुरी, मूंखां घुर, छा घुरिजई। मुंहिंजे पोयां अची बीठो हो। चयुमि, ॾटा न ॾे, मूंखे ख़बर आहे त तो वटि कुझु बि कोन्हे, तूं मूंखे कुझु ॾेई न सघंदे। अड़े तूं घुरी त ॾिस, अजायो ज़िद न कर अलाह ख़ुदा, अजायो ज़िद न कर ख़ुदा, मूंखे ॾियण लाइ तो वटि कुझु बि कोन्हे। मां ख़ुदा आहियां, ज़िद न कंदो आहियां। अॼु घुर, जेकी वणे ई घुर। चयो, मां सोचे वठि, चई सोचींदा माण्हू आहिनि। मां ख़ुदा आहियां, घुर जेकी घुरिजई। वॾे वाक चयुमि, मूंखे पंहिंजी ख़ुदाई ॾेई छॾ, मूंखे पंहिंजी ख़ुदाई ॾेई छॾ। ऐं पाण मूं वांगुरु माण्हू थी हलियो आहे। मूंखे पंहिंजी ख़ुदाई ॾेई छॾ ऐं पाण माण्हू थी हलियो आहे। न फोट न ॿोॾ, मिरुनि वारी माठ, सदियूं विहामी वयूं। मुंहुं वराए ॾिठुमि, ख़ुदा गुम थी वियो हो। अमर साहब, तव्हांजी आॾो हीअ कहाणी पेश कई। हर माण्हू उनखे पंहिंजे अंदाज़ सां सम्झो हूंदो, हज़म कयो हूंदो। अमर साहब, हिन कहाणीअ में अव्हां माउ जो बि ज़िक्र कयो, औरत जो बि ज़िक्र कयो, ममता जो बि ज़िक्र कयो। हिकिड़ो ज़ाती सवालु आहे, अव्हां जी ज़िंदगीअ में अव्हांजी माउ ऐं अव्हांजे पीउ जा इन्हनि ॿिन्ही मां घणो असरु अव्हांजी शख़्सियत ते कहिड़ी शख़्सियत जो आहे, माउ जो या पीउ जो? मुंहिंजी सोच सॼी ऐं उहा मुंहिंजी माउ ते। मुंहिंजी माउ 110% सूफ़ियाणी हुई, 110% सूफ़ियाणी। मंदरनि में वञे, गिरजाउनि में वञे, सिखनि जे गुरुद्वारनि में वञे, कलीसाउनि में वञे, मजलिस शीयनि जी हुजे उन में वञे, हुनखे किथे आर महसूसु न थींदो त हे ग़लति था कनि या हे ग़लति था कनि या ग़लति था कनि। हर को माण्हू पंहिंजे पंहिंजे तरफ़ां पंहिंजे वित आहुर, उहो जेको हिकिड़ो ख़ालिक आहे, हिकिड़ो मालिक आहे, उनखे सुञाणण जी, उनखे ॻोल्हण जी कोशिशि थो करे। पोइ तरीक़ा उन्हनि जा मुख़्तलिफ़ आहिनि। उहो नंढड़े हूंदे खां इहो मूं पंहिंजे माउ खां अहिड़े नमूने, ऐं मां पंहिंजे फादर खां, ही वॉज द जेम ऑफ अ पर्सन, उनखां मूं टॉलरेंस सिखियो।
छो जो डायमेट्रिकली अपोज टू ईच अदर, मुंहिंजी मदर ऐं मुंहिंजो फादर हिक ॿिए खां कॾहिं मूं घर में ज़िंदगीअ में कॾहिं जेसि ताईं ॿई ॼणा जीअरा हुआ ओखो लफ़्ज़ हिक ॿिए खे ॻाल्हाईंदे या कॾहिं नाराज़ थींदे कॾहिं कोन ॾिठो, जेको आहे सच टॉलरेंस। छो जो मुंहिंजो बाबा कॾहिं बि हुनखे न झलियो त अरे बाबा मुंहिंजे हिन छोरे खे वठी तूं कॾहिं मंदरनि में थी घिरी वञे, कॾहिं मजलिसुनि में थी हली वञे, कॾहिं गुरुद्वारनि में थी हली वञे, मुंहिंजो छोरो ख़राबु थी वेंदो, ईअं न कर। नेवर, ही नेवर सेड टू हर, कॾहिं कोन्हे। इहो 47 वारा जेके फ़साद थिया त कराची में ॾाढी हालत बुरी हूंदी हुई, त असांजो घरु हूंदो सईद मंज़िल वटि, रोज़ानो कुझु न कुझु हेतिरी देग नंढड़ी जेका असांजी वितार हूंदी ओतिरी, ऐं कुझु एतिरियूं मानियूं, कुझु 10-15 खनि 20 खनि मानियूं। पोइ NGV स्कूल खे बि असांजे बंदि करे उते बि मुहाजिर कैंप खोली हुयूं, उते बि पोइ किथे न किथे हली वेंदी हुई। पोइ उते उन्हनि खे मंझंदि जी मानी वानी खाराए, उन्हनि खे पाणी, पोइ मूंखे गॾु हमेशह मूंखे गॾु वठी वञे। त इहो जेको मूंखे जेको फ्रीडम अंदरि इनसाइड मी, ॿाहिरि त कोन्हे फ्रीडम, देयर इज़ नो, इनसाइड मुंहिंजे जेको आहे त उहो हिकु आहे, हिक खां सवाइ उहो ॿी का उनजी सूरत कोन्हे। ख़ालिक आहे, मालिक आहे, लखे करोड़े सालनि खां आहे, लखे करोड़े सालनि खां इंसानु उनखे ॻोल्हे थो पियो। उन एक खे अनेक नाला ॾेई छॾिया, मुख़्तलिफ़ नाला हुनखे ॾेई छॾिया अथऊं, मुख़्तलिफ़ सुञाणपूं हुनखे ॾेई छॾी अथऊं। वेंदे त कुझु माण्हुनि हुनखे ॻाल्हाइण बि शुरू कराए छॾियो, हुनखे माण्हू करे छॾियऊं। त बाक़ाइदे हुन जूं सिफ़तूं अहिड़ियूं बयानु था कनि की असांखे ॿुधाइनि ॼण माण्हू आहे। कंहिं महिल मूंखे भउ थींदो आहे त कहीं इहो को वॾेरो, को पीर साईं या को जाबिर, को धाड़ेल, को इन क़िस्म जो त न आहे जेको एॾियूं कंडीशन्स थो रखे हर ॻाल्हि में। इहे सभु माण्हुनि जूं पंहिंजूं ठहियल आहिनि, हुनखे को सुञाणे, को इन ताईं मां हुनखे ॾिठो आहे, मूं हुनखे ॿुधो आहे, मां हुन सां मिलियो आहियां। इट इज़ नॉट एट ऑल पॉसिबल। तव्हां पेंटिंग्स ॾिसंदा हूंदव, सादकिन खां हिकिड़ी पेंटिंग थो ठाहे पियो। पेंटिंग जॾहिं ठही थी वञे त रिलेशनशिप बिटवीन पेंटिंग ऐं सादकिन कहिड़ी आहे? पेंटिंग हुनजी मख़लूक तख़लीक आहे, ठाही आहे हुन, ऐं सादकिन ख़ालिक आहे, जीअं हुनखे ठाहियो आहे। हाणे तस्वीर खे एतिरी कुवत आहे जो ॿुधाए त सादकिन 6 फुटनि जो आहे, हिन ॻाल्हि ते ख़ुशि थो थिए, हिन ॻाल्हि ते राज़ी थो थिए, हिन ॻाल्हि ते कावड़ थी अचेसि, हिन ॻाल्हि ते होॾे थो हलियो वञे। इट इज़ नॉट पॉसिबल। हीअ मेज़ मुंहिंजे साम्हूं रखी आहे, हिते कंहिं वाढे ठाही, वाढे हिनखे ठाहियो, वाढो हिनजो ख़ालिक आहे। हिन मेज़ खे ताक़त कोन्हे जो पंहिंजे वाढे जे बारे में मूंखे ॿुधाए त वाढो हीअं हुयो, वाढो हीअं हुयो, हीअं बीड़ी पीअंदो हो, हीअं फलाणो कंदो, हीअं रंधो हणंदो हो। के नॉट। मख़लूक खे उहा हुन ताक़त ॾिनी कोन्हे। घणा माण्हू अर्गू कंदा, न सही कंप्यूटर ठहिया आहिनि, असां कंप्यूटर खे फीड करे था सघूं, कंप्यूटर ॿुधाईंदो। घणनि कोशिशि बि करे ॿुधी, नथो ॿुधाए कंप्यूटर। वरी जेकॾहिं तव्हां इन ग़लतफ़हमी में आहियो, कंप्यूटर तव्हांखे ॿुधाईंदो बि त इहो ब्रेन या सॼी कुवत तव्हांखे उन ॾिनी आहे जंहिं तव्हांखे ख़लकियो आहे, त तव्हां इन कंप्यूटर खे ख़लकियो। इट पासिस ऑन टू यू, पर तव्हां हुन सां मैच नथा करे सघो। छो जो इंसान नाले जी जेका हुन शइ पैदा कई आहे, हुनखे जेकॾहिं एॾी छूट मिलियल हुजे हा त हुनखे डिसाइफर बि करे हा, हुनखे डी कोड करे हा। त जीअं अॼुकल्ह नौजवान वठंदो, साईं मां फलाणो डी कोड करे छॾियो, अड़े आई डी कोड इट गॉड। त साईं तव्हांजे इन्हनि ते जेके बि मीडिया जूं जेके चैनल्स आहिनि ऐं जेके सोशल मीडिया जेका आहे, उन ते साईं डिस्कशन्स पिया हलनि आहे मुख़्तलिफ़। त मां गॉड खे डिफाइन कयो त गॉड अहिड़ो निकितो, मां गॉड खे डिफाइन कयो त हिन डी कोड कयोमांसि त हे निकितो। कंहिंजी कुवत ई कोन्हे। वॉट इज़ नॉट पॉसिबल इज़ नॉट पॉसिबल। इहे चवण लाइ ॾाढियूं सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं आहिनि, वणंदियूं आहिनि दिलि खे, पर जॾहिं असां ज़हन अकुलु इस्तेमालु कयूं था त उहे क़बूलु करणु ॾाढो ॾुखियो आहे, उनखे हज़म करणु। मञूं था, चवण लाइ ॿुधण लाइ ॾाढी दिलि खे वणे थी। त पथर तारी तूं, पथर कीअं तरंदो? पर पथर ॿुॾणो आहे, पाणी में ॿुॾंदो, न तरंदो। तव्हां स्टोरी ठाहे सघो था, तव्हां सैमसन ठाहे सघो था, सैमसन जूं ॻाल्हियूं तव्हां क्रिश्चियन्स खे ॿुधाए सघो था त हुन अकेले हिकिड़ी 12,000 रोमिन खे मारे छॾियो, फ़ौजियुनि खे।
उहो एॾो ताक़तवरो सहन न कंदो क़बूल। माण्हू जेके उनखे क़बूल कनि था पोइ पाण खे ख़ुशि करण जे लाइ मुख़्तलिफ़ पोइ सूरतूं उन जूं पैदा था कनि त यस यस इट मे बी पॉसिबल। पोइ छा था कनि, असांजे दौर में टार्ज़न पैदा कयूं त टार्ज़न वॾो विढ़ा हुजे, माण्हुनि सां विढ़े, जंगलियुनि सां विढ़े, साईं शींहनि सां विढ़े, भूतनि सां विढ़े, इन्हनि सां विढ़े। वेंदे साईं हिन वक़्त ते आया त साईं रोबोट ठाहे छॾिया, त रोबोट हिन सां थो विढ़े, हुन सां थो विढ़े, सभिनी सां थो विढ़े। भई सलमान ख़ान ठाहे छॾियूं, अकेलो साईं 50 माण्हुनि खे थो मारे पियो। त न साईं पॉसिबल आहे, साईं उहो सलमान हूंदो उहो फिल्म ते थींदो हूंदो, अदरवाइज़ नॉट। हींअर असां सेशन खे ओपन कयूं था ऐं जेकॾहिं अव्हां वटि के सवाल आहिनि त ज़रूरु पुछो अमर जलील साहब जन खां। अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो फैसल आहे। सर, तव्हां ॻाल्हि कई त जेके बाथरूम में उघाड़ा पियल आहिनि उनखे उघाड़ो ई रहण ॾियो, अंदरि ई बंदि करे रहण ॾियो।